वेलकम बैक। खबरन जी बाकायदा शुरुआत हिन अहम खबर सां कंदासीं। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो अहम इजलास थियो आहे। अवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आम चूंडुनि खां पोइ ईंदड़ लाहे अमल ते गौर वीचार कयो वियो आहे। हुकूमत जी जोड़जक में नवाज़ लीग जी आच जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुस्लिम लीग नून ऐं MQM समेत ॿियनि पार्टियुनि सां राब्तनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ख़बर अवासा शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो अहम इजलास थियो आहे। आम चूंडुनि खां पोइ ईंदड़ लाहे अमल ते गौर वीचार कयो वियो आहे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां ॿुधाए रहिया आहियूं अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो अहम इजलास थियो आहे। आम चूंडुनि खां पोइ ईंदड़ लाहे अमल ते गौर वीचार कयो वियो। हुकूमत जी जोड़जक में नवाज़ लीग जी आच जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुस्लिम लीग नून ऐं MQM समेत ॿियनि पार्टियुनि सां राब्तनि बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे।